This program is sponsored by Supreme Universal Beyond the Spaces, Vasudev Khyalani, CNV Consultants, CNV Engineering Private Limited. We live in service. सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। दोस्तों, मां पूजा इंदुजा वड़ी तव्हांजी सेवा में। असां सभिनीनि खे यादि आहे भगत सिंह, लाला लाजपत राय, सुभाष चंद्र बोस, झांसी जी राणी। तव्हांखे यादि आहे असांजा शहीद हेमू कालाणी, जॾहिं नी असांजे देश लाइ कुर्बानी। ऐं इन लाइ आहे अॼु सिंधी जी अखाणी। हिन अखाणी ते विझूं था नज़र, अचो त ॾिसूं ख़बर जी नज़र। केतरनि ही इश्क लिखियो ऐं लिखायो आ, केतरनि ही इश्क सिखियो ऐं सिखारियो आ, पर असल इश्क आखिर आहे छा? केवल शहीद हेमू कालानी ही ॾेखारियो आ। हीअ दास्तान आहे 70 साल खां बि वधीक पुराणी, जॾहिं देश अंग्रेज़नि जो गुलाम हो ऐं आज़ादीअ जी जंग लाइ जद्दोजहद शुरू थी चुको हो, जंहिंमें ना सिर्फ ज़ालुनि ऐं मर्दुनि बहिरो वरितो, पर उहा आज़ादी जी चिणग नौजवाननि जे दिल में बाहि पारे वई। करो या मरो ऐं भारत छोड़ो जा नारा धरती आकाश में गूंजण लॻा। महात्मा गांधीअ जे असहयोग आंदोलन त ॼण हर देशवासीअ खे क्रांतिकारी जो रूप ॾेई छॾियो। हर गिटीअ में अहिड़ो ई हिकु देश जे हर कुंड में भारत माता खे गुलामीअ जे ज़ंजीरुनि खां आज़ाद करण लाइ हर हिंदुस्तानी जे मन में जज़्बो जाॻियो। हुन जो असर हेमू मथां घणो पियो। उहा ट्रेन जंहिंमें ब्रिटिश सेना जे लाइ बारूद ऐं हथियार भरियल हुआ, जंहिंखे रोकण जी कोशिश में ट्रेन जे पटरियुनि जी फिश प्लेट कढण जी कोशिश जो अंजाम। पुनः कंधे पकड़ी वञण जी सजा, सिधो फांसी। हिरी क़बूल कई हेमू जो सचो हो भारतवासी। भारत की आज़ादी मिली, पर कहिड़ी क़ीमत ते? हज़ारुनि जी शहादत खां पोइ। हा, अॼु असांजो भारत आहे आज़ाद। हेमू पियो चिमके बणजी आफ़ताब। जी हाँ दोस्तों, आशिक़े वतन शहीद हेमू कालानी अश्कुनि भरी निगाहुनि सां अॼु वरी यादि आया देशवासियुनि खे। हिते MP जे पूज्य पंचायत सिंधी समाज इटारसी ऐं भारतीय सिंधु सभा जी मेन, वीमेन ऐं यूथ ब्रांच 800 माण्हुनि खे नवां कपिड़ा विराए मनायो शहीद हेमू कालानी जीअ जो 77वां बलिदान दिवस।
हिते अशोक लालवानी जी, रिक्की वलेचानी जी, धर्मदास मिहानी जी, शंकर लाल मनवानी जी पंहिंजी उपस्थिति ॾिनी ऐं हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताणी मोकिलियो असांजे मीडिया एसोसिएट गोपाल सिद्धवानी जी। ऐं हिते वरी इंदौर जे कलेक्टर चौराहे जा नज़ारा ॾिसो, जिते हेमू कालानी प्रतिमा ते गुल माला अर्पित करे यादि कयो वियो हिंद सिंध जे सचे सपूत हेमू कालानी जीअ खे। हिन ख़बर खे वरी असां वटि मोकिलियो आहे असांजे ॿिए मीडिया एसोसिएट राजेंद्र सचदेव जी। राजस्थान बालोतरा जे 22 विद्यालयनि में 7000 खां बि मथे विद्यार्थियुनि पूज्य सिंधी समाज, भारतीय सिंधु सभा ऐं सिंधु युवा शक्ति जे पदाधिकारियुनि ॾिनी सच्ची श्रद्धांजलि शहीद हेमू कालानी जीअ खे। अजय चंदानी, चंद्र प्रकाश ऐं ओम प्रकाश आसुदानी, सीमा शर्मा ऐं इंदु असनानी मुख्य रूप सां हिन प्रोग्राम में शिरकत कई ऐं राजा संगतानी जी जेके आहिनि असांजा मीडिया एसोसिएट हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताणी मोकिलियो। असां ॾिनी हेमू कालानी जी ज़िंदगीअ ते नज़र, अचो त ॾिसूं फटाफट ख़बर। इहो हो भक्तन जी भक्ति जो महोत्सव। शहनशाह गोदड़ी वारे संत बाबा हरदास राम साहिब जी जो 115 जन्मोत्सव। सुहिणी सूरत वारो पंहिंजे गुरु खे प्यारो बाबा गेला राम साईं सुहिणो जिए जिए। सुहिणी सूरत वारो पंहिंजे गुरु खे प्यारो बाबा गेला राम साईं सुहिणो जिए जिए। जिए जिए बाबा जिए जिए, जिए जिए बाबा जिए जिए। अच्छी दाढ़ी वारो सुहिणो सूंह सुहारो बाबा गेला राम साईं प्यारो जिए जिए। गढ़ में गोदड़ी वारा धाम श्री रामपुर जो थियो भूमि पूजन। सैकड़नि भक्तन सां गॾु बाबा हरदास राम साहिब जी जे भतीजे दादा मोहन दास भागवाणी ऐं बाबा गेला राम साहिब जी जे सुपुत्र दादा मोहन लाल शोभवाणी साईं सन्मुख राम जी साहिब पंहिंजे सॼे गुरु परिवार सां गॾु, जंहिंमें मुख्य हुआ ओम प्रकाश पंकज छुट्टाणी, पुनीत तलरेजा, लखन ऐं गिरधारी लाल अचरा, गौरव ऐं आशीष भटेजा, कुनाल टेकचंदानी, अशोक भागवानी, संतोष बत्रा, बबलू सिंधवानी, बंसी फेरवानी सां गॾु हिते पंहिंजी हाज़िरी ॾेई हिन सत्संग प्रोग्राम खे सफल बणायो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो असांजे मीडिया एसोसिएट मनोज भागवानी जी। स्पेन लैंजारोटे जी हिंदू कम्युनिटी जे पारां दिलीप मंगनानी ऐं मीतू जी जे सहयोग सां महाराष्ट्र पुणे जे स्पेशल चिल्ड्रन स्कूल जे 45 ॿारनि खे ॾिनो वियो स्पोर्ट्स शूज़ जो तोहफ़ो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो धर्मेंद्र जेठानी जी। भारतीय जनता पार्टी जे प्रेसिडेंट ऐं असांजे होम मिनिस्टर श्री अमित शाह जी सां सिंधी समाज जे तरफ़ां CAA जे समर्थन जे मुद्दे ते मुलाक़ात कई। पूज्य शदानी दरबार रायपुर जे नवमजोत साईं डॉक्टर युधिष्ठिर लाल जी, साईं उदयलाल शदानी जी ऐं ॿियनि घणनि मानवारनि। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट किशन चावला जी जी। असांजे भारत जो गणतंत्र दिवस देश सां गॾु विदेश जे सिंधियुनि बि वॾी धूमधाम सां मनायो। सिंधी एसोसिएशन ऑफ स्पेन मैड्रिड जे प्रेसिडेंट कमल फबियानी जी जे नेतृत्व में इंडियन कल्चर सेंटर में बि फहरो भारत जो तिरंगो। अहिड़ी तरह दुबई में बि सिंधु संगम जी प्रेसिडेंट कीशा साजनानी जी जे अॻवानीअ में उन्हनि जी साथी मीना अडवानी, वर्षा कलवानी, भारती पेसवानी, भावना साजनानी ऐं पुष्पा आसुदानी जी मिली मनायो भारत जो गणतंत्र दिवस वॾी धूमधाम सां। अॼु लाइ हेतिरो ई। हाणे मूंखे ॾियो इजाज़त। जय झूलेलाल।